अस्सलाम वालेकुम दोस्तों, चंडग्राहण ड्रामे जी वॾी खां वॾी अपडेट जेको तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। दोस्तों, गुलाम हुसैन ड्रामो ऐं ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ड्रामो इन्हनि खां बि हीउ ड्रामो चंडग्रहण ॿुधायो पियो वञे भलो। दोस्तों, जेको चंडग्रहण ड्रामो अचण वारो आहे इहो हिननि ड्रामनि खां बहितरीन ड्रामो पियो ॿुधायो वञे। ही अब्बास गुल उडाणी जो बहितरीन ड्रामो आहे ऐं आज़म मेंगल खां बि वधीक। ऐं आज़म मेंगल खां वधीक इन में अदाकारी कई वई आहे। बाक़ी इहो ख़ुदा थो ॼाणे ड्रामे जो एपिसोड हले त ॾिसूं त आवाम खे केतिरो ड्रामो पसंदि अचे थो या न। जेको हिन टाइम पुराणा ड्रामा हली चुका आहिनि उन्हनि खां वधीक हीउ ड्रामो बहितरीन आहे। ऐं रिमशा शाह जी सुठी अदाकारी कई वई आहे ऐं अब्बास गुल उडाणी जी बि सुठी अदाकारी हिन में कई वई आहे। ऐं दोस्तों, हीउ बहितरीन कहाणी आहे उन ड्रामनि खां ऐं उन ड्रामा खां हीउ वधीक कहाणी आहे। ऐं इहो बि ॿुधायो थो वञे त हीउ ड्रामो तकरार खां बि वधीक आहे। ऐं दोस्तों, ॾिसूं हाणे इहो ड्रामो हले त ऐं छा वाकई इहो ड्रामो एतिरो माण्हुनि खे पसंदि ईंदो। इहो ड्रामो रिलीज़ थींदो जॾहिं पोइ ख़बर पवंदी। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे मिलाए